अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सहसीं सिजन उभरे 84 चंदन, बिलाह रिय पिरियन सब ऊंदा ही भाया। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 जुलाई 2021 छंछर जे ॾींहुं सोचनि जी सुरहाण जड़े अवां जे मनपसंद प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरुआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुखिया हुजो, सलामती सां हुजो। कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो, वतन सां वफ़ा जा वचन वरजाईंदा ऐं निभाईंदा रहो। धरती उत्तम आहे दोस्तो, धरती जे लाइ जाखोड़ींदा रहो ऐं धरती जे उन्हनि माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो जेके अॼु बि सचाई जे सहरा में जदोजहद कंदे नज़र अचनि था। दोस्तो, पाण ॼाणूं था त सदियुनि जहिड़ो सच इहो बि आहे त सचाई जा सहरा ॿधो मुंहुं मथां हाणे कूड़ बेशक बुरो थो लॻे, पर सच इहो बि आहे त धरती जो आवाज़ जॾहिं बि जंहिं बि वरनायो आहे ऐं जंहिं बि जदोजहद जे मैदान में हिसो वरितो आहे उन लाइ मुश्किलातुनि जा नित नवां पहाड़ बिहारिया विया आहिनि। इन ॻाल्हि जो शायदि उहे घटियूं आहिनि जिन मां अॼु बि कूंदर खपिजी था वञनि। बहरिया टाउन वाक़े बाद सूरत हाल अजीब ग़रीब पैदा कई वई आहे। उहे हुक्मरान जेके इक़्तिदार जे नशे में इहो बि विसारे वेठा आहिनि त हुननि खे इक़्तिदार बि सिंध धरती एवज़ मिले थो। उहे इहो बि विसारे वेठा आहिनि त हुननि सिंधु दरिया जो पाणी पीतो आहे ऐं हूअ इहो बि विसारे वेठा आहिनि त हुननि खे मरी सिंधीअ माण्हुनि जी उन मिठी में मदफ़ून थियणो आहे जेके माण्हू पंहिंजी धरती खे अमड़ वांगुरु भाईंदा आहिनि। उहे माण्हू जिन वतन सां वफ़ा जा ॾिया अॼु बि रोशन रखिया आहिनि, उहे माण्हू जेके सुजाॻी जा सॾ वरनाइनि था, उहे माण्हू जेके अॼु बि चवनि था तूं चओ कुछां तूं चओ लुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिं खे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुॻो। पाण इहो बि ॼाणूं था त सिंगार नूनारी सुमेत केतिरनि ई नौजवाननि ऐं असांजा वंदन खे खंभियो वियो आहे। पाण इहो बि ॼाणूं था त जस्कम चेयरमैन सनान ख़ान कुरैशी सुमेत न ॼाण केतिरा माण्हू अॼु बि जेल जे सलाखनि पुठियां सिंध सां मुहबत जे ॾोह में बांधी बणियल आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजनि जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। सरापा एहतिजाज बणिजी वियल ही सरज़मीन उहा ई सरज़मीन आहे जंहिंजा माण्हू चाहिनि था त उन धरती खे समूरा सुख ॾिना वञनि ऐं उतां जे माण्हुनि खे पंहिंजे वसीलनि जी मालिकी ॾिनी वञे, पर इक़्तिदार ते क़ाबिज़ धुरियूं भला ईअं करणु किथे ॾींदियूं ऐं उहे किथे चाहींदियूं त सिंध जो माण्हू सुख ऐं सलामती सां रहे। दोस्तो, पंहिंजी जदोजहद बि इहा ई आहे त पाण सुजाॻी जा उहे सॾ वरनायूं जंहिंसां देशवासी इन्हनि ॾुखनि ॾोलावनि मां आज़ाद थी सघनि। पाण सिंगार नूनारी सुमेत उन्हनि सभिनी जी आज़ादी जो मुतालबो करियूं था जेके अॼु बि मिटी सां मुहबत वारे ॾोह में बांधी बणियल आहिनि। सिंगार नूनारी जी बाज़ियाबी लाइ जिते मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज थियनि पिया, उते नसीराबाद में हर रोज़ एहतिजाजी तहरीक हले थी। सिंगार जी वनी पुकारे थी, पर हुक्मरनि जा ज़मीर किथे था जागनि। हूअ पंहिंजो दर्द बयानु करे थी ऐं आज़ादी जो मुतालबो करे थी। हूअ न सिर्फ़ु सिंगार जी आज़ादी जो मुतालबो करे थी, पर हर उन माण्हू जी आज़ादी जो मुतालबो करे थी जेको माण्हू मिटी सां मुहबत जे ॾोह में बांधी बणिजी वियो आहे। हू जॾहिं बि झुंगारणु लॻंदी आहे तॾहिं ॻाईंदे चवंदी आहे, ओ जेॾो
माया सॼी सिंध में तो ले पंहिंजी दिलि विछाया सॼी सिंध में तो ले पंहिंजी दिलि विछाया ओ कजा क्यास तबस्सुम कजा क्यास तबस्सुम मता दिलि तलाही मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं उहे अंगण चुमा उहे अंगण चुमा जिते पेर पाई मुंहिंजा सुहिणा साईं मुंहिंजा सुहिणा साईं मुझे जानी खे जल्दी चोस हिक ॾाढी लॻी आहे मुंहिंजे दिलि बर खे जल्दी चोस हिक ॾाढी लॻी आहे जे रुठल आहे मूंसां सुहिणो जे लुठल आहे मूंसां दिलि बर अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में उन अज़ीम इंसान अज़ीम ॾाहे शमसुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग खे भेटा पेश करियूं था ऐं शामिल करियूं था मोहम्मद सलेमान वसाण जी लिखियल तहरीर अॼोको ॾींहुं यानी 3 जुलाई जदीद सिंधी अदब जे बानीकार शमसुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग जी वरसी जो ॾिहाड़ो आहे। मिर्ज़ा किलीच बेग सिंधी अदब जो सचो ख़िदमतगार ऐं सिंधी अदब जे ख़ज़ाने में बेबहा तख़लीक़ूं ॾींदड़ शख़्सियत थी गुज़रियो आहे। मिर्ज़ा किलीच बेग जा वॾा असल सिंध जा कोन हुआ पर उहे असल जारजिया जा रहाकू हुआ। शमसुल उलमा मिर्ज़ा किलीच बेग वल्द फरीदून बेग 4 मुहर्रम 1270 हिजरी मुताबिक़ 7 अक्टूबर 1853 ईस्वी में ज़िले हैदराबाद सिंध जे ॻोठ टंडे ठोड़े में ॼाओ। संसद इब्तिदाई तालीम ॻोठ जे मदरसे में आख़ूंद मोहम्मद शफ़ी वटां थी जितां क़ुरान पाक नाज़रा पढ़ी पूरो कयाई। मिर्ज़ा किलीच बेग जो ॻोठ हैदराबाद खां अटकल 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हूंदो हो ऐं हुतां खां रोज़ानो पंध करे हैदराबाद तालीम हासिल करण लाइ ईंदो हो। ॻोठनि निकिरण बाद पहिरियों सिंधू जे आख़ूंद वली मोहम्मद वटि वेंदो हो ऐं पोइ आख़ूंद साहिब खेसि स्कूल में ख़ुदि वञी छॾे ईंदो हो। निहायत ज़हीन हुअण करे पहिरें खां अंग्रेज़ी ताईं पहिरियों नंबर ईंदो रहियो। सिंध जे नाले वारो लेखक कासिम बुघियो पंहिंजे हिकु सिंधी अदबी किताब सिंधी अदब जो सदा रोशन सिज में लिखियो आहे त जॾहिं मिर्ज़ा किलीच बेग 5 दर्जे में पढ़ंदो हो त उन वक़्तु हिकु अंग्रेज़ बहादुर फिल्टन सिंध जो एजुकेशनल इंस्पेक्टर हो ऐं हिकु भेरे हुन हैदराबाद हाई स्कूल जो दौरो कयो ऐं उन स्कूल में हेड मास्टर भंडारकर हो। जंहिं उन अंग्रेज़ ऑफिसर खे चयो त हीउ निढड़ो मिर्ज़ा शाइरी जो वॾो होशियारु आहे। सो अंग्रेज़ी ऑफिसर बि शाइरनि जो क़दरदान हो त हिकिड़ो कागज़ जो पनो ऐं पेन खणी मिर्ज़ा खे ॾिनी ऐं चयाईं त हिन ते को नओं शेर त ठाहे ॾेखार। थोरी देरि बाद मिर्ज़ा किलीच बेग हिकु मनाजात ठाहे अची फिल्टन खे पेश कई। अहिड़ी शाइरी खां मुतासिर थींदे उन सिंध जे एजुकेशनल इंस्पेक्टर मिस्टर फिल्टन उन 5 दर्जे जे शागिर्द मिर्ज़ा किलीच बेग खे हिन साॻे हैदराबाद स्कूल में 40 रुपयनि जी माहवार पघार ते फ़ारसी जो उस्ताद मुक़ररु कयो जेको 5 दर्जे खां घटि वारनि क्लासनि खे बाक़ाइदा फ़ारसी बि पढ़ाईंदो हो। 1872 में मिर्ज़ा बम्बई जे एल्फिंस्टन कॉलेज में दाख़िला वरिती जिते फ़ारसी ऐं तुर्की ज़ुबाननि में वॾी महारत हासिल करियाईं। मिर्ज़ा किलीच बेग फ़ारसी जो तमामु घणो माहिर हो उन करे खेसि हिन कॉलेज में फ़ारसी पढ़ाइण जो एज़ाज़ मिलियो। उन वक़्तु खेसि तुर्की ज़ुबान में तमामु घणी ॼाण हुअण करे साणनि तुर्की जे हिकु सफ़ीर बम्बई कॉलेज में अची मुलाक़ात कई। पाण तुर्कियुनि सां वेझो रही तुर्की ज़ुबान में महारत हासिल करण सां गॾोगॾु हिन मराठी फ़ारसी अरबी गुजराती सिंधी ऐं हिंदी
अंग्रेज़ी सां गॾु रही उहे ॿोलियूं सिखियूं ऐं उन्हनि ॿोलियुनि में महारत बि हासिलु कयाई। अहिड़ियुनि ज़ुबाननि सिखण बाद मिर्ज़ा संस्कृतनि सां गॾु रही संस्कृत ज़ुबान सिखियो। पठान ऐं बलूचनि सां गॾु रही पश्तो ऐं बलूची ज़ुबान सिखण में कामयाबु थियो। मिर्ज़ा साहिब जंहिं ज़ुबान नस्ल या मज़हबनि वारे माण्हुनि सां गॾु रहंदो हो त उनजी ज़ुबान सिखण सां हुनजे मज़हब जो समूरो ढांचो दिमाग़ में रखी उहो उन ॿोली में किताबनि जी सूरत में पेश कंदो हो। हुन पंहिंजी सरकारी नौकरी जी शुरूआति रेवेन्यू खाते में क्लार्की खां कई ऐं जल्द मैजिस्ट्रेट जो इम्तिहान बि पास कयाई ऐं डिप्टी कलेक्टर जे उहिदे तां रिटायर थियो, पर पंहिंजे अदबी खेत्र में बि कमु कंदो रहियो। ही ज़हीन संजीदा सुलह पसंदी ऐं उरज इंसान ते ॿियनि तबियतनि रलणो मिलणो हाज़िर जवाब ऐं ख़ुशियत ते बि हो। सिंधी शाइरी जे सिलसिले में संस मुकमल दीवान आहे, दीवान कलीज। उन खां सवाइ शाइरी जे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि ते कमु पिणु कयो अथसि। नज़म खां अलावा नसर में बि हुन सिंधी अदब जी बेलोस ख़िदमत कई आहे। बिलख़सूस नावल, ड्रामा, नाटक, अदब, तनक़ीद ऐं सर्फ़ नहू जहिड़नि अहम मौज़ुअनि ते तक़रीबन 350 खनि किताब कलमबंद कया अथसि। हुन अदबी खेत्र में कमु कंदे सिंधी सां गॾु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में 350 खां मथे किताब लिखिया आहिनि। किन हंधनि ते 450 खां मथे किताबनि जो ज़िक्र आहे, जिन मां 42 किताब हुन अंग्रेज़ी मां सिंधी में तर्जुमो कया। संस 76 साला ज़िंदगी में लाज़मी आहे त हुन लिखण जी शुरूआति 18 सालनि खां पोइ कई हूंदी। उन हिसाब सां हुन असांखे सरासरी तौरु हर साल 7 किताब ॾींदा आहिनि, जेको हिकु रिकॉर्ड हुजण सां गॾु सिंधी अदब ते अहसान पिणु आहे। सिंधी तारीख़, शाइरी, लतीफ़ियात, नावल, ॿोली, गिरामर, लुग़त ऐं ॿाराणे अदब सां गॾु हर रुख़ ते कमु कयो अथसि। सिंधी तारीख़ ते मिर्ज़ा कलीज बेग हेठियां 8 किताब लिखिया, जिन जी तारीख़ी अहमियत खां इनकार नथो करे सघिजे। चचनामो अंग्रेज़ी में, सिंधी तारीख़ अंग्रेज़ी में, सिंधी तारीख़ तस्वीरनि सां, सिंधी मुख़्तसर तारीख़, सिंध जा क़दीम शहर ऐं उन्हनि में वसंदड़ माण्हू, रियासत खैरपुर जी तारीख़, चचनामो सिंधी में। ॿोली, लसानियात, लुग़त हिकु हसास ऐं अहम मौज़ू आहे, जंहिं बाबति मिर्ज़ा कलीज जो कयल कमु बुनियादी हैसियत रखे थो। जेतोणीकि ॿोलियुनि जे नज़रियनि में जदीद तहक़ीक़ जे हवाले सां वॾी तब्दीली अची चुकी आहे, पोइ बि मिर्ज़ा साहिब जे कम खे ॿोली ऐं लसानियात जा माहिर विसारे नथा सघनि। लतीफ़ियात जे मौज़ू ते डॉक्टर ट्रंप ऐं HT सुरली खां पोइ अवाइली लतीफ़ी पारखुनि में सिंधी आलमनि मां मिर्ज़ा कलीज बेग ई वाहिद अदीब ऐं आलिम हो, जंहिं 8 किताब लिखिया। उन्हनि में शाह जो रिसालो, लाइफ ऑफ शाह, साॻे किताब जो सिंधी तर्जुमो, अहवाल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, शाह जे मुख़्तलिफ़ सुरनि जी तशरीह ते मुश्तमिल किताबड़ा, लुग़ात लतीफ़ी लात ऐं शाह जे रिसाले जी कुंजी। मिर्ज़ा कलीज बेग ज़राइत जहिड़े मौज़ू ते बि 2 किताब बाग़ ऐं बाग़बानी ऐं ज़मीन पोखण जो इल्म ऐं हुनर लिखिया आहिनि। ॿाराणे अदब में बि संदन लिखियल किताब अहमियत वारा आहिनि। ॿाराणे लिखियल संदन किताबनि में 2 जाड़ा भाइर, नीलो पखी, लुबा ख़ान दर्दी ऐं ख़लीफ़ो कहंग, पाई वाई, पाई वज़ू, पटियल अखियूं ऐं पूरियल अखियूं, रोस्तम, शहज़ादी कदमबर्ग, शहज़ादी महबूब जी आखाणी, शिमराना उर्फ़ शैतान जी नानी, अजीब तलसम, 3 देव या राकास ऐं शख़्सियतूं। मिर्ज़ा कलीज बेग तक़रीबन 10 नाटक लिखिया ऐं 12 नावल लिखिया। संस नावलनि मां ज़ीनत, दिलाराम, खुदयावरी, हाजी बाबा असफ़हानी तमामु घणी मक़बूलियत माणी। संस नावल ज़ीनत ऐं दिलाराम उहे नावल आहिनि जेके समाजी वहिंवार ते ॿधल हुआ, जिन में नेकी बदी जा अतवार ऐं इख़लाक़ी नुक़्ता शामिल हुआ। हिननि नावलनि में बुनियादी तरह सीरत ऐं तक़दीर जो फ़लसफ़ो मौजूदु आहे। संस इल्मी अदबी ऐं तालीमी ख़िदमतनि जे एवज़ खेसि उन वक़्त जी सरकार 1924 में शमसुल उलमा आलमनि जो सिज जो ख़िताब ॾिनो। मिर्ज़ा कलीज बेग जॾहिं 19 अगस्त 1928 ते रिटायर थियण बाद बम्बई वियो त उते खेसि गुर्दे में सूर जी तकलीफ़ थी ऐं उन दौरान डॉक्टरनि खेसि लिखण खां बि रोकियो, पर पाण लिखण खे रोके न सघियो ऐं अदब सां मुहबत कंदे केतिरा ई किताब लिखंदो रहियो।
बम्बई में मोटण खां पोइ पाण 1929 अप्रैल जी 1 तारीख़ हाला जे मखदूम साहिब वटि वियो। उतां मोटंदे खेसि गुर्दनि में ॾाढी तकलीफ़ पैदा थी पई। नेठि गुर्दनि जे सूर खेसि लिखण खां रोके छॾियो ऐं 1 जुलाई 1929 वारो संसद लिखण जो आख़िरी ॾींहुं हो। उन खां पोइ कलम हथ में खणी न सघियो। आख़िर 2 जुलाई 1929 वारो सॼो ॾींहुं खेसि दिलि ते ॾाढी मुंझ रही। आख़िरकार राति जो 11 वॻे अछी चादर ताणे सिधो थी सुम्ही रहियो ऐं उन हालति में 3 जुलाई 1929 ते संसद रूह जो पखी परवाज़ करे वियो ऐं पाण ख़ालिक़ हक़ीक़ी सां वञी मिलियो। शमसुल उलमा मिर्ज़ा किरीच बेग खे भेटा पेश करण लाइ असीं अव्हां जी ख़िदमत में शामिल करे रहिया हुआसीं मोहम्मद सलेमान वसाण जी लिखियल ख़ूबसूरत तहरीर। अवी ॿुधी रहिया आहियो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जी हिन सफ़र में जेकॾहिं अव्हीं बि शामिल थियणु चाहियो था त असांजो व्हाट्सअप नंबर आहे 0312 3245 303। हिन ते व्हाट्सअप वसीले पंहिंजो मवाद मोकिले सघो था जेको असीं शामिल कंदासूं प्रोग्राम सोच वीचार में। ऐं हाणे प्रोग्राम में भेटा पेश कयूं था प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद लाइक ज़रदारी खे। ही मज़मून असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं जंहिंजो लेखक आहे मुश्ताक बाग़ानी। 7 मई 2017 ते तते काढ़े में आऊं कचे रस्ते वारे भाण ते धराड़न सां गॾु वेठो हुअसि। फ़ोन जी घंटी वॻी। अस्सलाम वालेकुम, आऊं डॉक्टर मोहम्मद लाइक ज़रदारी पियो ॻाल्हायां। अॼु शाम जो 5 वॻे मुंहिंजी रिहाइश गाह जेका बाईपास तां टाउन मोरो में आहे अचो त कचहरी कयूं। मूं अचण जो अंजाम ॾेई धराड़नि खां मोकिलायो। शाम जा 5 थिया त फ़ोन जी घंटी वॻी। किथे आहियो? आवाज़ आयो, साईं अव्हां जे घर वटि पहुची वियो आहियां। आउं पहुतुसि त साईं अॻे ई दर ते बीठो हो। प्यार शफ़क़त ऐं बाज सां अधर भाव करे ड्राइंग रूम में अची विहारियाईं। सादड़ो सबाजड़ो पुरवकार शख़्सियत जो मालिक मुनी सदी जी ॼमार वारो बुज़ुर्ग मुंहिंजे पासे में वेठल हो। हुन मूंखे पंहिंजे प्यार ऐं पाबो जे आगोश में आणे ज़िंदगी जा तजुर्बा बयानु करणु शुरू कया। हिकु दर्दमंद दिलि मां दर्दनि जा साज़ छिड़ी पिया। साईं जो निंड पिणु हचारूं हितां हॼणु हचारनि हथां हॼणु औलाद जी तरबियत उन्हनि जूं शादियूं मुरादियूं ॾुखनि खां सुखनि ताईं जो सफ़र बयानु कंदे वाहिरे जे वीर अचे थी। उन दौरान मशहूरु शाइर वज़ीर फ़रहाद ऐं असलम अब्बासी बि अची सेड़िया। मुख़्तसर ख़ातिर तवाज़ा खां पोइ डॉक्टर साहिबु उन्हनि खे वञण जी इजाज़त ॾिनी। उहे मोकिलाए हलिया विया। साईं मूंसां हिकलाए में पंहिंजे अंदर जा अहवाल ओरण पई चाहिया। सिज लथे मूं मोकिलायो। डॉक्टर साहिबु मूंखे पंहिंजी आत्म कथा वारो किताबु क़यम रूह रिहाण तोहफ़े में ॾिनो। आउं घर अची निमाज़ पढ़ी पंहिंजो ज़ेर मुताला किताब स्टोरी ऑफ फ़िलासफ़ी पासे ते रखी डॉक्टर साहिब जी आत्म कथा पढ़णु लॻुसि। आत्म कथा छो वारो बाब पढ़ी पूरो कयो त फ़ोन जी घंटड़ी वॻी। आवाज़ सुञातम या वज़ीर फ़रहाद ॻाल्हाए रहियो हो। ॿुधायोमांसि मूंखे उथंदे साईं जे लिखण जे अंदाज़ उसलूब मोहे विधो आहे। हाणे ॿई पंहिंजे पढ़ण लिखण खे पासे ते रखी क़यम रूह रिहाण जो मुतालो जारी रखंदे ॿिए ॾींहुं मूं मोकल कई ऐं सारो ॾींहुं साईं जी सवाने हयात पढ़ंदो रहियुसि। 3 ॾींहं मूं किताबु पढ़ी पूरो कयो। हीउ समूरो संसि ज़ाती महिनत जो समूर आहे। हुन मौज़ू सां इंसाफ़ कयो आहे। आत्म कथा ईअं ई लिखबी आहे। संसि हिकु ॿिनि ॻाल्हियुनि जी लिखियत में मुसनिफ़ जी सोच सां इख़्तिलाफ़ करे सघिजे थो जंहिंजो हर कंहिंखे हक़ु आहे छाकाणि त पढ़ंदड़ आज़ादु आहे। मूं केतिरनि ई वॾनि लेखकनि सहाफ़ियुनि सियासतदाननि ऐं अदीबनि जूं आत्म कथाऊं पढ़ियूं आहिनि। साईं बि पढ़ियूं हूंदियूं। उन्हनि में किथे किथे ख़ुदि सनाए जो ओलड़ो नज़र अची वेंदो आहे। आत्म कथा अदब जी नाज़ुक सन्फ़ आहे। हज़ार हिलनि जे बावजूदि ख़ुदि सनाए जा अञा महसूसु थियणु लॻंदा आहिनि। सच ॻाल्हाइण ऐं लिखणु ज़रूरी आहे। दुनिया जे कंहिं बि मज़हब में कूड़ जाइज़ न आहे पर मजबूरी ऐं मुसलतूं इंसान खे कमज़ोर करे विझंदियूं आहिनि। तन्ज़ ऐं मज़ाह जाइज़ आहे पर टोक ऐं तोहीन जाइज़ न आहे। उहे हदूं मुक़ररु करण में ग़लती छो वञे।
आऊं पारखू कोन आहियां, मुंहिंजे अॻियां हिकु सबाइडे इंसान जे सवाने हयात ऐं ज़िंदगी जो पोता मेल आहे। पाण बहादुरी सां मुसीबतनि जो मुक़ाबिलो कंदा रहिया, पर सभिनि जो सब्र जो दामन हथां कोन छॾियाऊं। उनजो फल खेनि मिलियो बि। आऊं वज़ीर फराह जो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां, जंहिं हेॾे वॾे आलम जे किताब ते मूंखे लिखण ख़ातिर चयो ऐं मूं लिखियो। साईं जो हीउ किताब शानदार पुहरियो आहे। साईं डॉक्टर मोहम्मद लाइक ज़रदारी 23 अगस्त 1943 ते पैदा थियो ऐं 3 जुलाई 2017 ते वफ़ात कयाईं। हूअ तोड़े जो विछड़ी वियो आहे, पर ईअं यादि रहंदो जीअं भिट जे भिटाए जियो। घणो कढ़ां कड़ां जे भायां जीअण पंहिंजो, आऊं पिण सेणा थोरे घणे ॾींहं। मुश्ताक बागानी जे लिखियल मज़मून मां चूंड वर्क अवां जी ख़िदमत में असां शामिल कया, जेके हुन प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद लाइक ज़रदारी खे भेटाऊं पेश कंदे लिखिया हुआ। सोच वीचार में हाण नामियारे सहाफ़ी, लेखक ऐं शाइर अमीन अरबाब जी सालगिरह ते खेसि भेटा पेश करियूं था। अकेलनि वजूदनि लाइ हुन जो आवाज़ आथत बणिजी सघियो अलाए न। सरापा दर्द बणिजी वियल ज़िंदगियूं जॾहिं रेडियो तां संस आवाज़ में तहरीरूं ॿुधंदियूं हुयूं, तॾहिं अखियूं अश्कबारी खे भाकुर भरे बेमुदत ते मींहं वांगुरु वसी पवंदियूं हुयूं। हीअ उहो ई ज़मानो हो जॾहिं न इंटरनेट आम थियो हो, न वरी मोबाइल फ़ोन ॻुठनि ताईं पहुता हुआ। टीवी बि अञा घर घर में पंहिंजी जाइ न ठाही हुई। बसि विंदर विरोह जो वसीलो हुयो त रेडियो। रेडियो जी नशरियात साफ़ ॿुधण लाइ बिजली जे तारनि खां परभरो घर आंगण ते बीठल वणनि जी छां में वेहबो हो ऐं पोइ हूअ मुखातिब थींदो हो। यादूं विसरंदियूं कोन सिलसिले में हूअ जॾहिं लफ़्ज़नि जा पोपट उॾारींदो हो ऐं जॾहिं दर्द कथाऊं ॿुधाइण लॻंदो हो त सॼो लोक रोई पवंदो हो। आवाज़ नगर जो ही शहज़ादो अमीन अरबाब, जंहिं शाइर, साफ़ी, ब्रॉडकास्टर तौरु पंहिंजी मुनफ़रद सुञाणप माणी, अमीन अरबाब अली मोहम्मद नोहड़ीअ जे घर में 3 जुलाई 1965 ते जनमु वरितो। हुन जो जनम ॻोठ अली मोहम्मद नोहड़ीअ तालुके मातलीअ ज़िले बदीन में थियो। संस तालीम MA सोशलॉजी ऐं LLB आहे। अमली सहाफ़ती ज़िंदगी जो आगाज़ हुन रोज़ानी इबरत हैदराबाद खां बतौर न्यूज़ एडिटर शुरू कयो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां प्रोग्राम सुगंध में कंपेयर तौरु पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो अचे। उनखां सवाइ हुन मेहरान TV ते न्यूज़ कास्टर ऐं डायरेक्टर डॉक्यूमेंट्रीज़ तौरु पिणु पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद जे बोर्ड ऑफ गवर्नेंस जो मेंबर पिणु रही चुको आहे। संस छपियल किताबनि में धरतीअ मुंहिंजी सरती, दर खुलियो ई रहियो ऐं लड़ियो पए लाड़ तां सूरज शामिल आहिनि। हुन जो आवाज़ अॼु बि रेडियो तां गूंजे थो ऐं ॿुधंदड़ अॼु बि वॾे शौक़ सां ॿुधनि था। हूअ जॾहिं रेडियो तां मुखातिब थिए थो त पोइ ॿुधंदड़ संस अलस्ती आवाज़ में वञाइजी वञनि था ऐं पोइ हूअ ॿुधण लॻनि था त सुर ऐं ताल ते बेहाल, ॻिची में कंठा ऐं टंबड़ी में नांग खणी विख विख जा अणमंज़िला मुसाफ़िर सिंध जा इहे मस्त ऐं अलस्त क़बीलनि जा ओञाण जोगी आहिनि, जेके न रुॻो शिव ऐं गोरखनाथ जा सदाईं पुॼारी रहिया, पर हिंगलाज पटनि जा कावरियल इहो किरदार बि आहिनि, जिन करार जे कप ते चवण वारे खां इहो चवराए छॾियो त सचा सामी सचन सामी संदो पंत हुअसि बराबरि हिन हंधि हुन ॾिठो हिंगलाज में। लाडी दयाले जाने रे लगाडी आले मारा दुबा ओ लाडी माने ओ
जोगी रमता भला जोगी ॾाढी ज़ात ऐं जोगी न कंहिंजा मिट जहिड़ा सवे पहाका पंहिंजे ज़ात में खणी हलंदड़ सिंध जे हिननि जोगियुनि नरगो भिट धणीअ खां राम कलीअ जहिड़ा सुर तख़लीक़ कराया पर संदन शान में जोगी हणी ॾे तूं ढारो जोगी थी मां मुरलियूं वॼायां ऐं जोगी जवान जबल जे पासे जहिड़ा लोकगीत बि फिज़ा में निसरिया। रावल जोगी ऐं नाथ जोगियुनि जूं हूअं त धारदार रस्मूं थियनि पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सॻे मामे ऐं सॻी मासी जी धीउ सां शादी करण वारा ही जोगी चाचे जी धीअ सां शादी करण खे वॾो गुनाह ऐं मुआशरे में वॾी ठठोल सम्झनि पर उन घोट जो मान सभिनी खां मथां थियो पवे जेको हिकु ई वक़्तु ॿिनि भेनरुनि सां शादी करे या जेको हिकु ई वक़्तु 5 या 6 शादियूं करे। हिननि जोगियुनि जा हूअं त हिंद सिंध में वॾा वेढ़ा आबाद आहिनि पर गंजे टकर हैदराबाद वटि इन करे बि आस्थान आहिनि जो हिते काली मंदर वटि हिननि जोगियुनि जो हिंगलाज जोगियुनि जी भिटाई सां वास्तो पियो ऐं नांग नचाईंदे नचाईंदे नांगा बणिजी विया। जे भाई जोगी थिया त तमा छॾ तमाम गोला जे गोलनि जा तिन जो थी गुलाम त नांगा तुंहिंजो नाम लिखजे लाहू तिन से। सोच वीचार जे सफ़र में हाण तारीख़ी नावल पढ़ाॾो सोई सॾ जा वर्क वरायूं था। पढ़ाॾो सोई सॾ नावल नामियारे लेखक ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जो लिखियलु आहे। हिन नावल में अरगुननि ऐं तुर्खाननि जे ज़ुल्म जा दास्तान बि समायल आहिनि त वरी सिंधियुनि जी बग़ावत ऐं हुबल वतनी जो किस्सो बि आहे। हीअ नावल हर सञा वंद खे पढ़णु खपे, ख़ासि करे मिटी सां मुहबत रखंदड़ माण्हुनि खे त ज़रूरु पढ़णु ऐं ॿुधणु घुरिजे। अव्हांजी ख़िदमत में असीं पेश करे रहिया आहियूं नावल पढ़ाॾो सोई सॾ मां 11वीं क़िस्त। किथे आहे मोहबती माण्हुनि जो उहो देस, हुन मुर्कंदे पुछो दूर आसमान जे हुन पार ऐं हुनजो नालो आहे सिंध। दादन बि मुर्क जो जवाबु मुर्क सां ॾिनो ऐं हुन देश जा माण्हू तूं चईं थो त मोहबत खां सवाइ ॿियो कुझु न ॼाणनि। मूं तव्हांजो हिकिड़ो ई माण्हू ॾिठो आहे, उनखे अलाए मोहबत जी ॼाण आहे। हुनजे चपनि ते हिकु शोख ऐं चंचल मुर्क फैलिजी वई। ज़ुल्म ख़िलाफ़ विढ़ंदे हुन खां बि सभु कुझु विसरी वियो आहे। दादन जवाबु ॾिनो। ज़ेबा हिन अजनबी जे मुंहं ते ॾुख जा पाछोला वरी ॾिसणु नथे घुरिया, उन करे हुन शोखीअ छॾे चयो आऊं अॼु राति हुज़ूर सां ॻाल्हि छेड़ींदुसि, तूं सुभाणे सुबुह जो मूंखे वरी हिते मिलज, चौबदार तोखे कोन रोकींदा। दादन हुन ॾांहुं निहारियो। ज़ेबा जे अखियुनि में हिकु नई गहराई अची वई हुई ऐं दादन खे उहे अखियूं ॾाढियूं प्यारियूं लॻियूं। हुनजे दिलि में इहा आरज़ू जागण लॻी त हूअ उन्हनि अखियुनि खे हथ लाइ छुई ॾिसे, उन्हनि गहराइनि खे महसूसु करे सघे। ओचितो परियां टिन चइनि माण्हुनि जे डोड़ जो आवाज़ ॿुधी ॿिन्ही कंध वराए निहारियो। हैबत ख़ान 5 टिन माण्हुनि सां हुननि ॾांहुं वधंदो थे आयो। ज़ेबा ख़ानम घबराइजी वई ऐं हुन तकड़ मां दादन जी बांह में हथ विझंदे चयो आऊं हिननि खे रोकण जी कोशिशि थी करियां, तूं कंहिं तरह खिसकी वञण जी कोशिशि कर। हूअ सॼी थड़की रही हुई ऐं हुनजो आवाज़ु गरो थी वियो हो। अलाए छो दादन हुनखे कुल्हण में बांह विझंदे चयो ख़ानम मुंहिंजी ॻणती न कर, तूं मुंहिंजे अॻियां हुजी त मूंखे हैबत ख़ान जे समूरे लश्कर जी बि परवाह कान्हे, पर तूं विढ़ी कीअं सघंदे? हीअ अवल दर्जे जा ज़ालिम आहिनि। हुन अञा जुमिलो मस पूरो कयो त हैबत ख़ान जी रड़ कन ते पयसि। गिरफ़्तार कयो हिन कमीणे खे। हैबत ख़ान पाण थोरो परभरो बीही रहियो ऐं हुनजा हमराह तरारियूं कढे हुन ॾांहुं वधिया। दादन ॼण टोक कंदे चयो हैबत ख़ान मुड़ुस जो मत आहे, तूं मुक़ाबिलो करी हा त का ॻाल्हि बि हुई, हीअ भाड़े जा खचर छो वठी आयो आहीं? ज़ेबा खे थोरो पोइते हटाए दादन अॻियां वधी आयो ऐं ॿिन्ही हथनि सां तरार हुनजे हमराहनि खे अहिड़ी तरह अची ॼण हू गिरफ़्तारी लाइ पाण खे पेश करे रहियो। ज़ेबा हैरत ऐं डप खां हुनखे ॾिसंदी रही। टेई मुग़ल हुनखे पेश पवंदो ॾिसी हैबत ख़ान ॾांहुं ॾिसणु लॻा। हैबत ख़ान वरी बि वाक़ो करे चयो हिन खे चोख बि ॿुधी पाण सां वठी हलो, हुनखे सज़ा असीं पाण ॾींदासूं। टिनी मुग़लनि तरारियूं म्याणनि में विझी छॾियूं ऐं हुनखे बांह खां वठण लाइ अॻिते वधिया। हिकिड़ी बांह ॾांहुं हथ वधायो, ॿिए बांह ॾांहुं ऐं उन घड़ी उन तरार मां हथ कढी छॾिया ऐं हथ उभा करे मुग़लनि ॾांहुं वधाया। ॿिन्ही मुग़लनि जो ॻिचूं हुनजे हथनि में अची वियूं ऐं हुन कुल्हनि खे झटको ॾेई ॿिन्ही हथनि खे हिक ॿिए जे वेझो आणे छॾियो। ॿिन्ही मुग़लनि जा मथा
एतिरो ज़ोर सां टकराया जो ॿिन्ही जे अखियुनि में धुंध छाइजी वियो। ॿिन्ही जी यकीअ दांह बाग़ जे वणनि में पड़ाॾा विझी छॾिया। मुग़ल बेसुध थी उते ई किरे पिया। टियों मुग़ल सम्झी न सघियो त इहो छा थियो। हूअ कुझु सोचे तंहिंखां अॻु दादन ॿई हथ खणी कमर बंद में विधसि ऐं कंहिं बकरी जे फर वांगुरु खणी मथे खयाई। मुग़ल हुनजे मथां छड़ियूं हणणु लॻो। दादन हुनखे हथनि में ई लाटूं वारो फेरो ॾेई खणी हैबत ख़ान ॾांहुं उछलायो। हैबत ख़ान घणो ई पाण बचाइण जी कोशिशि कई, पर मुग़ल मथसि छिप वांगुरु अची किरियो। हैबत ख़ान बि थाबड़जी पुठनि भर वञी फ़हक़ो कयो। मुग़ल बि ॻरो मुड़िसो तंहिंजे ज़ोर सां मथां अची किरण सां हैबत ख़ान जी क्याड़ी में एॾो ज़ोरदार धक लॻो जो हुनजे अखियुनि में ॻाढ़ा पीला तिरवरा छाइजी विया। दादन नेड़ी तरार खणी वरिती ऐं आस्तगी सां वधी हुन ताईं आयो। तरार जी चोंब हैबत ख़ान जी निड़ी ते रखंदे चयो, हैबत ख़ान, मूंखे कंहिं इंसान जे खून वहाइण खां सख़्तु चिड़ आहे, पर जे वरी तोखां ॿाराणी हरकत कई आहे त हीअ तरार तुंहिंजे निड़गढ़ जे पार हूंदी। उथो निकिरो हितां, आउं वरी अव्हां जी बुछड़ी शिकल हिते न ॾिसां। दादन ईअं ॻाल्हाए रहियो हो ॼण अञा ताईं हुनखे कावड़ न आई हुई। ज़ेबा अचरज मां इहो सभु कुझु ॾिसंदी रही। हुनखे पंहिंजे अखियुनि ते एतबार न पिया आयो। जंहिं नमूने हुन मुग़ल खे मथे खयो हो उन मां ईअं थिए भायो ॼण हुन लाइ इहा त का ॿाराणी ॻाल्हि हुई। हुन मुग़ल दरबार जे अक्सर पहलवान ऐं वेढ़ाक जोधन जवाननि खे ॾिठो हो, पर एतिरे इत्मीनान सां विढ़ंदो हुन कंहिंखे बि कोन ॾिठो। जॾहिं दादन वटसि मोटी आयो तॾहिं हुनजे अखियुनि में हुन लाइ हिकु नओं प्यार भरिजी आयो। हुनजे दिलि चाहियो त हू हुननि मज़बूत ॿाहनि में समाइजी वञे, पर हया हुनखे रोके विधो। ख़बर न आहे त अजनबी छा सम्झे। जेकॾहिं तुंहिंजे देश जा सभु माण्हू तो जहिड़ा आहिनि त पोइ मुग़ल शहनशाह बि उनखे ग़ुलाम नथी बणाए सघे। ए अजीब मुसाफ़िर, हुन चवणु चाहियो पर चई न सघी ऐं हुनजे अखियुनि में कुझु ॻोल्हींदी रही। दादन खे होर जे अखियुनि में निहारणु सिखियो ई कोन हो। अलाए छो हुनखे पंहिंजो वजूद हल्को थिए तहलील थींदो महसूसु थियो। हुन खिली चयो, ख़ुदा जे वास्ते पंहिंजे उन्हनि अखियुनि खे झल, न त आउं बेसुध थी किरी पवंदुसि। ज़ेबा बि खिली ॾिनो। हैबत ख़ान खे जेदान मिलियो त तकिड़ो तकिड़ो ॿाहिरि निकिरी वियो। ज़ेबा हुन सां गॾिजी दरवाज़े ताईं आई ऐं चयाईं, अजनबी, आउं सुबुह जो नाश्ते ते तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। मुंहिंजी कनीज़ तोखे पाणे वठी ईंदी। सुबुह जो आउं तोखे हुज़ूर ख़ान दौरान सां मुलाक़ात जो पिणु ॿुधाईंदुसि। जो हुकम, दादन चयो। पंहिंजो ख़्यालु रखजांइ, हैबत ख़ान ॾाढो ॾींघो माण्हू आहे। ज़ेबा वेंदे वेंदे ॼण खेसि यादि ॾियारींदे चयो। दादन काफ़ी अॻिते निकिरी अचण खां पोइ वरी पोइते निहारियो। हू अञा ताईं दरवाज़े ते बीठी हुई। हुनखे निहारींदो ॾिसी ज़ेबा जो हथ मथे खॼी वियो। अलाए छो दादन खे पंहिंजो हथ बि मथे खॼंदो महसूसु थियो ऐं जवाब में हथ लोड़ींदे हुन वरी पंहिंजी वाट वरिती। हू अलाए केतिरो वक़्तु बेमक़सद ऐं अजायो हेॾां होॾां घुमंदो रुलंदो रहियो। हुनखे पंहिंजे मन में हिकु अजीब बेआरामी महसूसु थी रही हुई। हुनखे कॾहिं बि अहिड़ो अहसासु पैदा न थियो हो ऐं हू सोचणु लॻो त छा किसन कहाणियुनि वांगुरु आउं बि नाज़रीन खे पंहिंजे दिलि ॾेई वेठो आहियां। पर हुन लाइ त प्यार ऐं प्रीति जो सुवाल ई कोन थे पैदा थियो। हुनजी मोहबत फ़क़्ति हिकिड़ी हुई, सिंध। सिंध हुनखे बि कंहिं हस्ती सां मोहबत करण लाइ न फ़ुर्सत हुई, न दिलि। जेसीं सिंध आज़ादु न थी हुई तेसीं हुनजो तन, मन, दिलि, दिमाग़ ॿई कंहिं पासे लहण लाइ तयारु न हुआ। सराव में पहुची हुन मानी घुराए खाधी। सराव जो मालिक हुनखे अञा उते ई ॾिसी हैरान थी वियो। हूअ सुबुह लाकूं ग़ाइबु हो ऐं हुन चयो हो त हू अॼु ई सिंध मोटी वेंदो। मानी खाई हू पंहिंजी कोठड़ी ॾांहुं मोटी आयो। अलाए छो हुनखे को ख़्यालु आयो ऐं हुन बिस्तरे ते विहाणो रखी मथां अजरक विझी छॾी। पाण ॾीओ विसाए सॼो खेस में वेड़जी हिकु कुंड में वेही रहियो। हुनजे दिलि में रखी रखी ज़ेबा पंहिंजे समूरनि रहनाइनि सां लही थिए आई ऐं हुन ईअं थिए भायो ॼण का पुराणी विसरियल ॻाल्हि हुनखे यादि अचणु लॻी हुई। उहो अहसासु एतिरो नओं ऐं दिलि लभाईंदड़ हो जो हुन उनखे विसारण बि न थिए घुरियो। हुन अखियूं बंदि करे पंहिंजे समूरे जिस्म में हुन अहसास खे डुड़ाइण थिए घुरियो। ॻिच वक़्तु ईअं ज़ेबा जे ख़्यालनि सां दिलि विंदराईंदे हुन दर पुठियां आहट ॿुधी हूअ उथी बीही रहियो। एतिरो वक़्तु ऊंदहि में वेहण करे हुन जूं अखियूं ऊंदहि जूं आदी थी वियूं हुयूं। हुन ॾिठो त हिकु शख़्स हुरियां हुरियां पेर पेर में पाए वधंदो आयो।
ओचितो हुन शख़्स पंहिंजो हथ मथे खयो, हिक सनी आबदार खंजर जो फर उंदह में घड़ी लाइ चिमकियो ऐं हंध ते रखियल विहाणे में खुपी वियो। ऐं उन घड़ी पॿनि ते हलंदे दादन हिकिड़े हथ सां खणी ॻिची खां झलियो ऐं ॿियो हथ खणी संस वाह ते ॾिनाई। उन ओचिते हमले ते हुन माण्हू जा अवसान ख़ता थी विया। खंजर खे उते ई छॾे हुन पंहिंजो वात छॾाइण लाइ ॿई हथ दादन जे ॿाहुनि में विझी ज़ोर लाइण शुरू कया, पर जीअं पोइ तीअं दादन जो ॻिची वारो हथ वधीक भिड़जंदो वियो ऐं हुन माण्हू जे बचाव जूं कोशिशूं हरे हरे थी ढरियूं थींदियूं वियूं। जॾहिं दादन संस जिस्म पंहिंजे हथनि में लड़कंदे महसूसु कयो, तॾहिं हुनखे पंहिंजे बिस्तरे ते लेटाए छॾियाईं। बिस्तरे हेठां रसो कढी खेसि चोखंबो ॿधे संस वात ते कपिड़ो ॿधी हुनखे हिकिड़ी कुंड में छॾे ॾिनाई ऐं पाण हंधि ठाहे बालम थी सुम्ही रहियो। पिरह जो सवेरे हुनजी अखि खुली हुन पंहिंजी कोठड़ी ते नज़र विझंदे पंहिंजे क़ैदी खे ॾिठो। क़ैदी जागी रहियो हो ऐं हैरत ऐं डप मां हुन तरफ़ ॾिसणु लॻो। हुनखे ॼण उहा पक हुई त उथण शर्त दादन खेसि हमेशह लाइ पूरो करे छॾींदो। दादन उबासूं ॾींदो उथियो ऐं खंजर खणी पंहिंजे क़ैदी ॾांहुं वधियो। क़ैदी जे बदन में थिड़कणी अची वई ऐं बंदि थियल वात मां गिघी आवाज़ सां हुनखे ख़ुदा ऐं रसूल जा वास्ता विझणु लॻो। दादन मुरकंदो हुनजे वेझो पहुतो ऐं नोड़ी कपीने खेसि आज़ादु कंदे चयाईं, मूं अञा कंहिं मुग़ल जी जान वठण ते कोन सोचियो आहे, उन करे तोखे जीदान थो ॾियां। हैबत ख़ान खे मुंहिंजा सलाम ॾिज, पर वरी जे मूं तोखे कॾहिं पंहिंजे साम्हूं ॾिठो त कोन बख़्शींदो साईं। हाणे टरही तां मतां मुंहिंजो इरादो न बदिलजी वञे। क़ैदी हैरत मां हुनखे घोरींदो रहियो ऐं का घड़ी पंहिंजी जाइ तां चुरियो बि कोन। दादन खिली चयो, तोखे पंहिंजे बचण जी अञा पक कान्हे, पर मियां टर मुंहिंजे मुंहं तां छा यादि कंदे त का सिंधीअ सोढे सां कमु पियो हो। क़ैदी अचरज मां हुन ॾांहुं ॾिसंदो, पोइ ते हटंदो लूह पाए दरवाज़े मां निकिरी वियो। सिज चढ़ियो त दादन बि तयारु थी सराउ जे मालिक खां घोड़ो हथु करे ज़ेबा जे महलात ॾांहुं रवानो थियो। महल जे दरवाज़े ते हिकु पहिरेदार अची संस घोड़े जी वाघ झली घोड़े तां लही हो ॿिए पहिरेदार सां गॾु अंदरि दाख़िल थियो। कुझु पंध अॻियां हलण खां पोइ पहिरेदार अदब सां खेसि अॻिते हलण जो इशारो करे पाण उते ई बीही रहियो। वाट वेंदे ॿिन्ही तरफ़नि खां ताज़ो खिड़ियल गुलनि जे ख़ुशबू ते सोचींदो। हूअ महल जे ॾेढी ताईं पहुतो। हिकु बानी उते अॻे ई मौजूदु हुई त तक़रीबन सजदो कंदे चयो, ख़ानम अव्हां जी मुंतज़र आहे। बानी सां गॾिजी हू महल अंदरि दाख़िल थियो। महल जे रंग रूप हुनजे अखियुनि खे खीरो करे छॾियो। थोरे थोरे पंध ते अची ॻाढ़ी करमज़ी पथर जा तख़्त दिका ऐं चबूतरा ठहियल हुआ, जिन जे मथां बेहद सुहिणा सुहिणा बुत ऐं मुजसमा ठहियल हुआ। हर बुत को न को साज़ वॼाए गीत संगीत जी दुनिया में मगन हो। उन्हनि बुतनि खे ॾिसंदो फ़न ऐं हुनर जे हिन सुंदर मिलाप ते वाह वाह कंदो अंदरि दाख़िल थियो। अंदरे हिसे खे ॾिसी हुनखे मुग़लनि जी दौलत जे अफ़साननि ते यकीन अची वियो। जंहिं कमरे में हुन पेर रखियो उनजी चांठ खां हिकु थुल्हो कालीन पथरियल हो, जंहिं ते हलण सां हुनजी जुती अंदरि हली थी वई। छत में टंगियल फानूसनि में ॻाढ़ा सावा पीला बिलोर मणिया मोती लड़की झिरमिर झिरमिर लायो बीठा हुआ। कमरे जे पूरे विच ते हिकु गोल मेज़ रखियल हुई, जंहिं ते तरह तरह जा मेवा सजायल हुआ। नारियलनि खां वठी अंगूरनि ताईं मेवनि जे मुख़्तलिफ़ रंगनि ॼण फानूसनि जे मणियुनि खे बि शइ ॾेई छॾी हुई। उहा मेज़ एॾी वॾी हुई जो 20-25 माण्हू बीही खाई थे सघिया। उन मेज़ जे पुठियां हिकु ऊचे दिके ते हिकु निहायत सुहिणो गालीचो विछायल हो ऐं चइनी तरफ़ रेशमी झालरनि सां तूल विहाणा रखियल हुआ। साम्हूं दीवार ते शींहं जी सीसी खुतल हुई ऐं उनजे ॿिन्ही पासनि खां सोननि रूपनि गननि सां तरारूं कातरूं खंजर ऐं करपान टंगियल हुआ। दादन उन्हनि खे ॾिसण में महू हो त बानी खेसि वेहण जो इशारो कंदे चयो, अमीं वेहो त आऊं ख़ानम खे ॼाण करे थी अचां। ईअं चई हूअ कमरे मां खुलंदड़ हिकु निंढे दरवाज़े मां अंदरि हली वई। दादन हिकु कुंड खां उन दिके ते वेही रहियो। दिको कंहिं पथर या काठ बदिरां शायदि सॼो ई मखमल मां ठहियल थे ॾिठो। मुग़लनि जे हिन शान आराम ऐं ऐश जी दुनिया में उहो अहिड़ो गुम थी वियो जो हुनखे ज़ेबा जे अचण जी बि ख़बर न पई। ज़ेबा हुनखे ईअं ख़्यालनि में गुम का घड़ी ॾिसंदी रही। हुन परदेसी मुसाफ़िर जी खाॾीअ मथे खणी संस अखियुनि में निहारींदे मंझंदि पंहिंजे लाइ का जाइ ॻोल्हण लाइ हुनजी दिलि मादी थियणु लॻी।
केतिरो न मासूम हो हीउ इंसान। हुन सोचियो मुग़लनि जी दुनिया में हुनजो वजूद ईअं हो ॼण हज़ार गुनाह जे हुजूम में हिकु पाकीज़गी, हज़ार पापनि में हिकु पुञ। मुंहिंजे दिलि चाहियो त हूअ हुनखे ईअं ख़्यालनि में महू पंहिंजे मन में झातियूं पाईंदो ॾिसंदी रहे। ईअं हुनखे पंहिंजे साम्हूं पंहिंजी दुखी दुनिया खे बदिलाइण लाइ अठसठा ठाहींदे ॾिसंदी रही। ईअं ई ॾींहं गुज़री वञनि, ईअं ई जगनि जा जग लॻी वञनि। हू इन आस खे घणो वक़्तु लिकाए न सघी ऐं हुनखे हिकु थधो साह निकिरी वियो। दादन ॼण निंड मां जाॻी पियो ऐं हुन ॾांहुं ॾिसी फ़क़्ति एतिरो चई सघियो, ओह तूं। अॼु ज़ेबा जे अखियुनि में काल्हो को डपु न हो, उन जे बदिरां हिकु अहिड़ी कैफ़ियत हुई जा उञाइल जे अखियुनि में पाणी ॾिसण सां पैदा थींदी आहे। खणी पाणी बदिरां रुञी छो न हुजे, जंहिंमें उन सां गॾु उन उझाइण जी आस बि शामिलु हूंदी आहे। उन्हनि निडाखड़ियुनि अखियुनि जी उहा कैफ़ियत ॾिसी दादन जी दिलि खे बि झोॿो अची वियो ऐं हुन सोचियो, काश आऊं उन्हनि अखियुनि जी उन कैफ़ियत खे सदाईं ॾिसंदो रहां। हुनखे पाण ॾांहुं ईअं निहारींदो ॾिसी ज़ेबा जे अखियुनि में हिकु नओं रंग अची वियो ऐं उन रंग हुनजे पिंबड़ियुनि जी छांव में संस गलनि ते कीअं सिज उभारे छॾिया ऐं हूअ ॿियो कुझु न ॾिसी पंहिंजी हिकिड़ी आङुर वात में विझी मुर्ख खे रोकण जी कोशिशि करण लॻी। अड़े अमी उथी छो बीठा आहियो? ज़ेबा मुर्ख ते ज़ाब्तो न रखी सघी दादन वरी वेही रहियो। ज़ेबा खे वरी का ॻाल्हि यादि अची वई ऐं हुन पुछियो, राति ख़ैर सां गुज़री न? दादन जे चपनि ते बि मुर्ख खेॾण लॻी ऐं हुन चयो, हैबत ख़ान पंहिंजे हिकु पंडारी ठग खे मोकिलियो हो, पर ठग बि को वॾो जाॻियल हो। मुंहिंजी कोठड़ी जे कुंड में सॼी राति सुम्ही निंडूं करे सुबुह जो कोरश करे रवानो थी वियो। अव्हां खे खिल सुझी आहे, मूंखे उन खां हराम जो सॼी राति निंड आई हुजे। ज़ेबा जे अखियुनि में ऊन उथिजी आई। आउं अव्हां जी ऊन जा थोरा कीअं लाहे सघंदुसि? हुन मुर्खी चयो। कुझु घड़ियुनि खां पोइ वरी चयाईं, भला मुंहिंजे लाइ छा हुकम आहे? ज़ेबा जे अखियुनि में शिकायत भरिजी आई, ॼण चवंदी हुजे, परदेसी मूं सम्झो त तुंहिंजे ख़्यालनि ते आउं कब्ज़ो करे चुकी आहियां, पर तुंहिंजे मन में त अञा ताईं तुंहिंजो देस पियो वसे। पर ॾाढियां चयाईं, मूं हुज़ूर जिन सां ॻाल्हि चोरी हुई, हुननि अव्हां खे ज़िले इलाही जे हुज़ूर पेश करण जो वाइदो कयो आहे। हिन वक़्तु बि शाही किले में अव्हां जे इंतज़ार में आहिनि। सच? ओह, आउं अव्हां जा एहसान कीअं लाहे सघंदुसि? दादन खे हुन ॻाल्हि जो यकीन ई न थे आयो। हुनजे ज़हन ते सिंध जी सबा जी धरती ऐं सबाजणनि देशवासियुनि ते तुरखान जा अकीचार ज़ुल्म तरी आया। ज़ेबा हुनजे अखियुनि में वरी दुख जे पाछोलनि खे ॾिसी मुंझी पई ऐं हुन रुगो हुन मुंहुं जो लाहिण लाइ चयो, अवी दुखी न थियो, अव्हां खे दुखी ॾिसी मूंखे अलाए छा थो थिए। चवण खे त हू चई वई, पर संस मुंहुं हया ऐं हिजाब खां ॻाढ़ो थी वियो। दादन पंहिंजे दुख जी हुन नए भाईवार खे ॾिसंदे सोचणु लॻो त हुन अञा त रुगो मुंहिंजे दुख जूं रेखाऊं ॾिठियूं आहिनि, जेके कुझु मुंहिंजे दिलि दिमाग़ ते ऐं ॿिन सिंधियुनि जे मन ते वही वापरे रहियूं आहिनि। उनखे ॾिसे त हुनजो अलाए कहिड़ो हाल थियो। हुन उथंदे चयो, आउं संदन ख़िदमत में हाज़ुर थियण लाइ तयारु आहियां। तरसो त सही नेरनि। ज़ेबा कुझु चवणु घुरियो, पर दादन हिकदमि खेसि रोकींदे चयो, अवी नाराज़ न थिजो। पर जेसीं हुन ॻाल्हि रोके विधी, हुन ज़ेबा खे ॾुखोइणु न थे चाहियो। हुनजो कसम खयल हो त जेसीं सिंध आज़ादु न थींदी, तेसीं कंहिं बि धारे जी मानी न खाईंदो। ज़ेबा बि सम्झी वई, हुनखे पशेमानी खां बचाइण लाइ चयाईं, हुज़ूर जा 2 सिपाही अव्हां खे शाही किले वठी हलंदा, पर मूंसां हिकिड़ो वाइदो करियो, वञो। हू वरी माठ थी वई। मौज़ून लफ़्ज़नि जी तलाश बि कॾहिं कॾहिं निहायत दर्द अंगेज़ थी पवंदी आहे। उन तलाशुनि जे अखियुनि में हिकु तांग, हिकु प्यास पैदा करे विधी। जेको हुकम न हुकम कोन्हे, हिकिड़ी मिंथ आहे जे मञो, अव्हां जो कमु थी वञे त हितां भेरो करे वञिजो। हुन इहो जुमिलो अहिड़ो तकिड़ो चयो जो हुनजे साह जे मुंहुं जे दादन जी दिलि खे छुई वई। दादन चाहियो त हू खेसि पंहिंजे ॿाहुनि में झले, खेसि यकीन ॾियारे त हुनजी पंहिंजी दिलि बि खेसि ॾिसण खां सवाइ रही न सघंदी। पर ज़ेबा हुनखे कुझु चवण जो मौक़ो ई न ॾिनो। पंहिंजे दिलि जे वाचोड़नि खे लिकाइण लाइ हू तकड़ी अंदरि हली वई ऐं दादन अचरज मां दरवाज़े जे लुड़ंदड़ परदे खे ॾिसंदो रहिजी वियो। हुनखे ॼण ज़ेबा जे वञण जो एतबार ई न पिए आयो। एतिरे में साॻी बानी अंदरि लंघी आई ऐं चयाईं,
सिपाही अव्हां जे इंतज़ार में आहिनि। बानी सां गॾिजी हू ॿाहिरि हलियो आयो। 2 सिपाही घोड़नि ते सवार हुनजे इंतज़ार में बीठा हुआ। हुनजो घोड़ो बि सिपाहियुनि सां हो। हू वधी घोड़े ताईं आयो ऐं घोड़े ते चढ़ी सिपाहियुनि सां गॾिजी रवानो थियो। चङी देरि खां पोइ दादन महसूसु कयो त हू शहर जे हदनि ते अची पहुता हुआ। हू कुझु सोच में पइजी वियो ऐं हुनजी छहीं हिस्स हुनखे चेताव ॾियण लॻी हुई। ज़ेबा त चयो हो त ख़ान दौरान हुनजो इंतज़ारु शाही किले में करे रहियो हो। हिन वक़्तु हू शहर खां ॿाहिरि छा करे रहियो हूंदो? आख़िर हुन खां रहियो न थियो ऐं हुन सिपाही खां पुछो, अञा केतिरो परे हलणो आहे? सिपाही जे चपनि ते मुर्ख अची वई ऐं खिलंदे चयाईं, बसि ॼाण पहुतासूं। दादन जो शक पुख़्तो थींदो वियो ऐं ओचितो घोड़े जी लॻाम छिके हूअ बीही रहियो। हुनखे ॻाल्हि सम्झ में न पिया आई। ज़ेबा हुनसे दोखो छो कयो हूंदो? हुन में संस कहिड़ी रमज़ थी सघे थी? अञा हू उन्हनि ख़्याल में हो त हुनजे आस पास खां सिपाही नमूदार थियण लॻा। वण जे झुगड़नि मां, खांयनि मां। घड़ी में हू सॼो सिपाहियुनि में घिरिजी वियो। हुनजा राहबर सिपाही बि घोड़ा झले बीही रहिया। सिपाहियुनि जो घेरो हुन ते सोढ़ो थींदो वियो। हुन भरपासे जो जाइज़ो वठंदे पंहिंजे घोड़ी खे ज़ोर सां एड़ी हईं ऐं हिकु पासे भॻो। खेसि उन पासे भॼंदो ॾिसी ॻपल सिपाही हुनजे पुठियां भॻा। साम्हूं 2 टे मुग़ल हुनजे रस्ते रोकण लाइ भाला कढे अॻिते वधिया। जॾहिं हू हुनजे वेझो पहुता तॾहिं फुर्ती सां हिकिड़ो पेर रकीब मां कढे हूअ घोड़े जे ॿिए पासे झुकी वियो। तक़रीबन घोड़े जे हिकु पासे रकीब में लटकंदो हू तीर वांगुरु हुननि जे विच मां गुज़री वियो। जीअं ई हुन जे भालनि जी ज़द खां फ़ासिले ते पहुतो, वरी टिप ॾेई घोड़े ते सिधो थी वेही रहियो ऐं रकीब घोड़े जे कुखियुनि में हणंदो सिधो ई सिधो हलंदो रहियो। पोयां सिपाहियुनि जो समूरो टोलो बि हवा सां ॻाल्हियूं कंदो हुन जे पुठियां लॻो आयो। हुनखे बचण जी का राह नज़र न आई। टिहारो खन सिपाही वरी बि हुनजे पुठियां घेरो तंग करण लॻा हुआ। हुनजे ज़हन में मौज जे ख़्याल बदिरां पंहिंजे पावनि ते ग़लबो कंदी थी वई। हिकु हसीन औरत जे फ़रेब में अची हू पंहिंजो आदर्श विसारे वेठो हो ऐं पोयां सिंध में हुन वक़्तु अलाए छा थी रहियो हूंदो। सिपाही जीअं पोइ तीअं खेसि वेझा पवंदा विया। हुन वरी रकीब घोड़े जे पेट में हणी कढिया ऐं घोड़ो बाहि जी ॼिभी वांगुरु भुड़को खाई वरी अॻियां निकिरी वियो। हुनखे का तजवीज़ सम्झ में न पिया आई। जेकॾहिं मुक़ाबिलो कयाईं त सिपाही खेसि ॻभा ॻभा करे छॾींदा। जेकॾहिं पेश खणी पए तॾहिं बि शायदि सिपाहियुनि खे उहो ई हुकुम हो त हूअ जहिड़ो न रहे। पंहिंजे साम्हूं हुनखे के घर नज़र अचण लॻा। घरनि अॻियां खुलियल मैदान में 2-4 माण्हू का लांठी अॾण लाइ बांस जा डिघा लड़ा खोड़े रहिया हुआ। घोड़नि जा आवाज़ ॿुधी उहे माण्हू बि कमु छॾे उथी बीही रहिया। दादन जी नज़र पट ते पियल तॾहिं तवरनि ऐं बांस जे लड़नि ते पई। उन्हनि जे अॻियां 2 लड़ा ज़मीन में खुतल हुआ। दादन वेझो पहुची हिकिड़े लड़े में हथ खुपाए सट ॾिनी। कची ताज़ी मिटी मां लड़ो ॼण कंहिं वण वांगुरु पाड़ू पटिजी आयो। दादन घोड़े जी रफ़्तार घटाए खेसि लांढी खां फिराए सिपाहियुनि ॾांहुं रुख रखियो। लड़े खे पंहिंजी चेल ऐं किराए जे कुब में झलींदे हुन पहिरियों वार कयो। लड़ो काफ़ी ॻरो डिघो ऐं मज़बूत हो। पहिरें वार सां हिकिड़ो मुग़ल उबतो थी घोड़े तां किरियो ऐं पोयां ईंदड़ घोड़नि जे सुंभर में चिचरजी वियो। घोड़ा बि उन ओचिती आफ़त ते कहण लॻा। हुन जे वार करण ते पोइ ते हटंदड़ घोड़ो अॻियां वधंदड़ घोड़नि सां टकरियो त घोड़ा अॻियां नरा खणी पाण बचाइण जी कोशिश में पंहिंजे सवारनि खे किराइण लॻा। सिपाहियुनि में धमचर मची वियो। दादन फिरी घुमी एतिरी तेज़ी सां ऐं एतिरो परे खां वार करे रहियो हो जो जिन सिपाहियुनि वटि भाला हुआ उहे बि खेसि पहुची न पिए सघिया। 5-8 वारनि खां पोइ दादन ॾिठो त सिपाहियुनि जो तइदाद एतिरो घणो हो जो हू वरी खेसि चौधारी वराईंदा थी विया। हुन छा कयो जो लड़ो मज़बूत झले गोलाई में फिरण लॻो। सिपाही ॼण हुन नए हथियार जे भउ खां विसामजी विया। लड़े जो धक जेतोणीकि केतिरो मोतबार कोन हो तॾहिं बि हर सिपाही हुन खां बचण जी कोशिशि करण लॻो, छाकाणि त हुन जी चिपेत में अचण करे घोड़नि जे सुंभनि में चिचरजी मरण जो ख़तरो हो। घोड़नि जे हिणकारण सिपाहियुनि जे रड़ियुनि ऐं हुल हंगामे ते केतिरा माण्हू भॼंदा थी आया ऐं हू हिन अकेले मुड़ुस खे एतिरनि सारनि मुग़लनि सां मुंहुं ॾींदो ॾिसी दिलि ई दिलि में वाह वाह कंदा रहिया। पर वरी बि सिपाहियुनि जी घणाई घोड़नि जे चकर खाई किरी पवण जे डप खां दादन खे सोचण ते मजबूर करे विधो। हुनजी बांह बि डिघी लड़ी जे छिक ऐं दबाव खां साणी थी वई। जॾहिं हुन घेरे खे वरी सोढ़ियो थींदो ॾिठो
तॾहिं हुन वरी घोड़े खे इड़ी हणी घरनि ॾांहुं मोड़ियो। हुनजी लड़ी जे डप खां सिपाही पाण ई हटी विया ऐं तिखो तिखो घोड़े खे इड़ियूं हणंदा घरनि ॾांहुं रुख कयाईं। सिपाही बि संद कढ लॻाया। जॾहिं हू पहिरें घर जे वेझो पहुतो तॾहिं लड़ो सिधो करे ज़मीन में खुपाइण वागिया। हेठि ज़ोर ॾींदे हुन लगाम मां हथ कढी छॾिया ऐं रकाबनि मां पेर कढी छॾिया। लड़े जो हिकिड़ो छेड़ो ॼण ज़मीन में घास वांगुरु उभो खुपी वियो ऐं उनजे ई छेड़े ते ॿिन्ही हथनि जे ज़ोर ते दादन चिंबड़ियल हो। घोड़ो हुनजे टंगन विचां निकिरी वियो। सिपाही अचर जी हैरानी में हुन बाज़ीगरी खे ॾिसंदा रहिजी विया। अखि छिमे दादन लड़ी जे छेड़े तां हिकु घर जे खुॾ ते टिपो ॾिनो। लड़ो ईंदड़ सिपाहियुनि जे विच में किरी पियो ऐं दादन हिकु खॾ खां ॿियो खॾ टिपी छतियूं टिपंदो सिपाहियुनि जे अखियुनि अॻियां ओझल थी वियो। हिकिड़ी खॾ ते साह पटींदे हुन पंहिंजी चौधारी निहारियो। सिपाही माण्हू जो हुल हंगामो तीअं पोइ झको थींदो वियो। खुॾनि जी सिधी कतार ते हलंदो हू आख़िरी खॾ ते पहुची बीही रहियो। साॼे पासे घटी में हुनखे हिकिड़ी मस्जिद जा मीनारा नज़र आया। हू उन घटी में लही मस्जिद ॾांहुं वधी आयो। मस्जिद में पहुची वज़ू वारे हौज़ मां पाणी पी हथ मुंहुं धोई मस्जिद जे सुफ़े में हिकु नख ते वेही रहियो। हू एतिरो थकिजी पियो हो जो हुनजो संद संद चढ़ी पियो हो। ख़ासि करे हुनजे ॿाहन खेरी खेरी थी पई हुई। अॻी निमाज़ पढ़ी हू वरी मस्जिद खां ॿाहिरि निकितो ऐं पुछा कंदो हू हिकिड़े मुसाफ़िर खाने में पहुतो। मानी घुराए खाई हुन सराय जे मालिक सां घोड़ी हथ करण लाइ ॻाल्हि ॿोल्हि शुरू कई। ॻाल्हियुनि मां खेसि इहा बि ख़बर पई त सिपाही अञा वापसि कोन विया हुआ ऐं ॻोठ जे आमिल वटि वञी लथा हुआ। हू सराय जे मालिक खे घोड़ी लाइ ॾोकर ॾेई वरी मस्जिद में मोटी आयो। ॾींहं जो वापसि वञणु ख़तरे खां ख़ाली न हो। उन करे हू राति जो इंतज़ारु कंदो रहियो। साझी निमाज़ पढ़ी हू वरी शहर रवानो थी वियो ऐं शहर में उन वक़्तु दाख़िल थियो जॾहिं मस्जिद मां सुम्हणी निमाज़ जूं बागूं अची रहियूं हुयूं। नई नई राति ऐं घोड़े जी लोरीअ जहिड़ी चाल हुनजे थक खे वरी चोरे विधो ऐं निंड हुनजे अखियुनि में खीमा खोअण लॻी हुई। दादन सराय ॾांहुं वञण बदिरां ज़ेबा जे महल ॾांहुं रुख रखियो। महल जे दरवाज़े ते पहिरेदार हुनखे ज़िंदा सलामत ॾिसी हुनखे हैरत मां तकण लॻा। हिकिड़े पहिरेदार वधी अची संसि घोड़े जी वाघ झली चयाईं, ख़ुदा जो शुक्र आहे जो अमीर ज़िंदा सलामत आहियो। छो छा थियो? दादन वधीक हालतुनि ॼाणण लाइ अणॼाण थी पुछो। हुज़ूर ख़ान दौरान जिन शहर जे चइनी तरफ़नि अव्हां जी ॻोल्हा में माण्हू मोकिलिया हुआ खेनि जॾहिं खां साज़िश जी ख़बर पई आहे संसि साम्हूं जेको थो वञे उहो पंहिंजे सिर जो ख़ैरु घुरंदो थो वापसि वरे। पहिरेदार पाण बि काफ़ी ॾिणनि थे ॾिठो उहो पर खेनि कंहिं ॿुधायो। हुन अॻु वठंदो चयो, ॿ सिपाही जेके अव्हां खे वठण लाइ मोकिलिया हुआ तिन खे हैबत ख़ान जे माण्हुनि सख़्तु फटे विधो पर मुआ कोन। हू उन्हनि खे मुअल सम्झी हिकिड़ी खाई में उछलाए विया ऐं पंहिंजा माण्हू उन जी जाइ ते मोकिले छॾियाईं जेके अव्हां खे वठी विया। कंहिं माण्हू उन्हनि ज़ख़्मी सिपाहियुनि खे ॾिसी वरितो खेनि उतां खणाए हज़ूर जिन अॻियां पेश कयाऊं। हुन सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई, वधीक अव्हां खे ख़ुदि ख़बर आहे। हूं दादन उहा हूअं अहिड़ी तरह कई ॼण खेसि का ॻाल्हि यादि अची वई। हुनखे ज़ेबा ते शक करण लाइ पंहिंजे पाण ते कावड़ ऐं शर्मसारी थियण लॻी ऐं इहो सोचे हू हिकारी शिशदर थियण लॻो त ज़ेबा जो परेशानी खां कहिड़ो हाल हूंदो। सिपाहियुनि सां गॾिजी हू ॾेढी ताईं आयो। ॼाण करण ते जॾहिं बानी दर ते आई दादन खे ॾिठाई तॾहिं खां हैरत ऐं ख़ुशी मां कीक निकिरी वई ऐं हू खेसि वठी अंदरि आई। साॻी कमरे में खेसि विहारे हू अंदरि हली वई। हुन कमरे में पहुचंदे ई हुनजे जिस्म जो समूरो थक निचोड़जी संसि अखियुनि में भरिजी आयो। संसि जिस्म नरम रेशमी मखमल ऐं तूल विहारण जे गदाज़ खे ॻोल्हींदो ढरकंदो वियो ऐं घड़ी खां पोइ हूअ गहरी निंड में पइजी वियो। ज़ेबा जॾहिं कमरे में पहुती तॾहिं हीअं थे भायो ॼण हू पंहिंजे कपिड़नि मां बेज़ार हुई या कपिड़ा मझाए सां बेज़ार हुआ। जंहिं उछल ऐं बेसारती सां हूअ दादन ॾांहुं वधी उन मां ईअं थे भायो ॼण वरनि जे विछोड़े खां पोइ हुन पंहिंजो कांध ॻोल्हे लधो। हुन तक़रीबन ॿई ॿाहूं मथे खणंदे हुन आजियां लाइ क़दम अॻिते वधायो पर पोइ जॾहिं हुन पंहिंजे मुसाफ़िर खे गहरी निंड पियल ॾिठो तॾहिं हुनजो ॿाहूं वरी हेठि मोटी आयूं। हुनजे मुंहं ते मुर्ख सां गॾु हिन अजनबी लाइ अथाह प्यार ऐं हमदर्दी जो रंग रची वियो। केॾो न थकल हो हुनजो मुसाफ़िर। हुनजे दिलि चाहियो त हुनजे कंध हेठां विहाणो कढे खेसि पंहिंजे गोॾनि ते सुम्हारे पंहिंजे पंबड़ियुनि जी छांव में उन वक़्त ताईं खेसि ॾिसंदी रहे जेसिताईं हू बि हुनजी निंड जो हिसो न बणिजी वञे।
पर हू ईअं न करे सघी। हू महज़ हुनखे घोरींदे ॾिसंदी रही। केतिरो न सकून हो हुनजे मुंहं ते। ज़ेबा खे ईअं महसूसु थियो ॼण हू निंढी निंढ में मुरकी रहियो हो। हुनजे दिलि में इहा आस कर मोड़े उथी त चल उहा मुर्क हुनजे लाइ हुजे। उन मुर्क खे छुई ॾिसण लाइ हू वधी हुनजे वेझो आई ऐं आङुर वधाए हुन सां चपनि ताईं आदी। हुनजे आङुर रखण सां ॼण उहा मुर्क हुनजे सारे मुंहं में फैलिजी वई। हुनजे खुरनि खुरनि शहपरनि जे छुहाउ हुनजे समूरे जिस्म में अहिड़ी चिलविली कितकिताई पैदा करे विधी जो हुनजे अखियुनि में बि आरस जागी पियो। हुनजा ॿई आरस भञण कर मोड़ण लाइ मथे खॼण लाइ आता थियण लॻा, पर पंहिंजी छाती में जागिर छोली खे महसूसु कंदे हिजाब ऐं हया हुनजे हथनि खे चुरण न ॾिनो। कहिड़ियूं न तमनाऊं हुयूं हुनजे दिलि में उन वक़्तु। हुनजे दिलि चयो त हू अजनबी मुसाफ़िर खे सॾु करे चवे, ए कठोर दिलि मुसाफ़िर, तो ही कहिड़ी पीड़ा बख़्शे छॾी आहे जो न उथंदे आराम, न वेहदे सकून, न जागंदे सुख, न सुम्हंदे काई आथत। हीअ अव्हीं ॿुधी रहिया हुआ नाम्यारे लेखक ऐं कहाणीकार सिराजुल हक़ मेमण जे किताब पढ़ाॾो सोई सॾ जी 11वीं क़िस्त। इन ते ई सोच वीचार जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए जन। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। ओ सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पढ़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।